जी असांखे जेका विरसे में मिली असांखे यादगिरियूं आहिनि उहे त असांजा मुहाग आहिनि। असीं उते वञी करे उते ॾिसूं था असांखे अफ़सोस थो थिए त उतां जी हालत तमामु घणी ख़राबु आहे। जो असीं उते वञी ऐं उतां जे जेके माण्हू आहिनि मक़ामी माण्हू उन्हनि खे बि उते वञणु नथो ॾिनो वञे। ॿाहिरि मुल्कनि जेके माण्हू अचनि था बसि उन्हनि जे लाइ ई आहे। बाक़ी जेके सिंध में अंदरि रहनि पिया उन्हनि जे लाइ का ख़ासि जॻह कोन्हे त उन्हनि खे का जाइ मिले उते वञण जे लाइ। सिंध में शाह लतीफ़, सचल, सामी, शाह इनायत, शेख हयात, कायद इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो, GM सैयद ऐं तमामु वॾनि शख़्सियतुनि जनम वरितो। असीं तमामु घणा ख़ुशकिस्मत आहियूं। जीअं शेख हयात चयो आहे त मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंद विड़े तलवारनि सां ता भारी तुंहिंजा भुर्ज लुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां। हिन वक़्तु सिंध में सकाफ़त जेके असीं मल्हायूं था पर असांखे ख़बर आहे सकाफ़त छाखे चइजे थो। उहा सकाफ़त न आहे जेको माण्हू बसि टोपी पाए अजरक पाए त उहा सकाफ़त थी वई। उहा कोन्हे। जंगो सिस्टम कराए न्याणियुनि खे क़त्ल करे वॾियूं मुछूं रखी पोइ वरी उहो टोपी निराण ते पाए वॾा टहक ॾेई अजरक कुलनि ते वेड़े ऐं चवे त आउं सिंधी आहियां त लानत थो विझां उन सिंधी ते। उहो सिंधी न आहे। तो वो पंहिंजी न्याणी पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे कुआड़ियूं हणी उनखे क़त्ल थो करे ऐं पोइ चए थो फ़ख़ुर सां सिंधी आहियां। तूं कहिड़ो सिंधी आहीं जेको तूं उनखे क़त्ल थो करे। जॾहिं असांजो माइरियो जेके तूं कुई पियो जेके तूं मारी थो उहे जॾहिं उथनि मरी थियूं वञनि उन्हनि खे उथी करे उहे जॾहिं उथंदियूं ऐं उन्हनि खे चइबो त तव्हां पंहिंजो पलव कंदियूं, तव्हां पंहिंजो जिन तव्हांखे मारियो, जिन तव्हांखे पंहिंजनि भाइरनि क़त्ल कयो, जिन कारोकारी में मारियो, छा तूं जेको आहे सो हुनखे मारींदीअ त उहा कॾहिं बि न चवंदी तव्हां पंहिंजे भाउ खे मारींदसि ऐं पंहिंजे शौहर खे मुड़ुस खे मारींदसि। इहा आहे असांजी सिंधी सकाफ़त। न्याणियूं असांजूं जेके आहिनि उहे बहादुर ससुई सुहिणी। उनखां वधीक असांखे छा घुरिजे। असां त अहिड़ी क़ौम में रहूं था जेका हिकु ज़िंदा क़ौम आहे। असांखे तमामु घणो विरसे में मिलियो आहे। असांखे मालिकी करणु घुरिजे पंहिंजी सकाफ़त जी, शाइरनि जी, पंहिंजे जेके पुराणा गुज़रिया आहिनि उन्हनि खे यादि करणु घुरिजे। तमामु घणो अचे पियो अॻियां उन्हनि खे घुरिजे फ़क़ति रुगो सिंधी टोपी जा ॾींहं न मल्हाए तमामु घणियूं ॿियूं महकूं करे सिंध में हिकु नई लाट करे मुस्तक़बिल जी जेको असांजो मेमार आहे